अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे 12 ॾींहं। सिन्फ़ नाविल। नाविल निगार कादिर सोलंगी। छापो पहिरियों 2026 ईस्वी। छपाईंदड़ विद्या पब्लिकेशन हैदराबाद सिंध। किस्त 8। सुबुह जो सागर ऐं करीम धरणे में आया। सागर सिंधुअ खे कॉल कई। सिंधुअ जो नंबर बंदि हो। सागर परेशान थी सिंधुअ खे ॻोल्हींदो रहियो। खेसि मारुई नज़र आई। साणसि मिली सिंधुअ जो पुछियाईं। मारुईअ वराणिसि। सिंधु सुबुह जो उथी तयारु थी नेरनि कई। पाण में बेक़रारी ऐं सुस्ती महसूसु करणु लॻी, जंहिं करे आराम करण लाइ सुम्ही पई। सागर बेचैनीअ सां राति देरि ताईं सिंधुअ जे अचण जो इंतज़ारु कंदो रहियो। सिंधु धरणे में न पहुती। हू मायूस हो। जॾहिं धरणे मां नारो लॻी रहियो, सिंधुअ में असांजो साहु आहे, त सागर जज़्बात में अची ज़ोर सां नारे जो जवाबु ॾेई रहियो। करीम चयसि, सागर हाणे वापसि हलणु घुरिजे, राति जा 11 थिया आहिनि। सागर जो जी वरण खां इनकार करे रहियो। करीम जे ज़ोर भरण ते हू ॿई गाॾीअ में वञी वेठा। सागर ख़ामोशीअ सां गाॾी हलाए रहियो हो। करीम गाॾीअ में मज़ामती गीत हलायो। हू सिंधु नगर पहुता। सागर करीम खे घर लाहे नेशनल हाईवे ते चढ़ी पंहिंजे घर पे वियो त उन वक़्तु राति जा 12 थी रहिया हुआ। हाईवे सुनसान लॻो पियो हो। हिकु बुज़ुर्ग शख़्स स्टॉप ते बीठो हो। उन शख़्स सागर खे बीहण जो इशारो कयो। सागर मायूस ऐं परेशान हो। अॻिते वधी वरी गाॾीअ खे वापसि करे वटसि आयो। हिन पुछुसि, जेकॾहिं अॻिते वञूं था त मूंखे खणी हलो। सागर पुछुसि, तव्हां काॾे वेंदा? मां कंडियारो वेंदुसि। बुज़ुर्ग वराणिसि, किथां आया आहियो? सागर पुछुसि, बबरलो धरणे मां वापसि थियो आहियां। हेसी ताईं सवारी मिली वई। हाणे अॻिते वञण लाइ इंतज़ारु कयां थो पियो, पर सवारी नथी मिले। वराणियाई, तव्हां मूं वटि हली रहो। सागर चयसि, सुबुह हलिया वञिजो। मां हितां जो आहियां, घर पे वियुसि ऐं मोटियो बि बबरलो धरणे खां आहियां। हिन वराणियुसि, मूंखे ज़रूरु घर पहुचणो आहे, तव्हां भले वञो, ज़रूरु को सिंधुअ जो आशिक़ अची वेंदो। सागर छिरक भरे पाण खां पुछियो, छा मां सिंधुअ जो आशिक़ न आहियां? सागर चयसि, चाचा वियो, मां तव्हांखे कंडियारो छॾे थो अचां। हू गाॾीअ में वेठो। गाॾी हलणु लॻी। तव्हांजो नालो छा आहे? सागर पुछुसि, मां आसिफ़ बालादी आहियां। वराणियाई, सागर आसिफ़ जो हथु पकिड़े चुमी ॾेई चयसि, आसिफ़ साईं, मां सागर आहियां। हू अॻिते वधिया। गाॾीअ जो चौंक सड़ी वियो। गाॾी गरम थी वई। सागर होटल ते ब्रेक हणी पाणीअ जो जग भरे गाॾीअ में विझी अॻिते हलणु लॻो। 2-3 किलोमीटरनि ते गाॾी गरम थींदी रही। सागर होटल ते बीही पाणी विझंदो रहियो। कंडियारो पहुची आसिफ़ खे घर लाथाईं। आसिफ़ चयसि, तव्हां राति मूं वटि रही पोइ सुबुह जो गाॾी ठहिराए पोइ वञिजो। ॾाढी ॾुखे सफ़र सां आया आहियूं, वापसीअ में अकेला आहियो। सागर वराणियुसि, साॻे तरीक़े सां हलियो वेंदुसि। सागर मोकिलाए वापसि थियो। गाॾी गरम थींदी रही। सागर पाणी विझंदो रहियो। सागर हिंगोर जा स्टॉप ते पहुतो त चइनि नौजवाननि सागर खे बीहण जो इशारो कयो। स्टॉप सुनसान लॻो पियो। राति जा 3 थी रहिया हुआ। सागर ब्रेक हईं। हिकु नौजवान चयसि, असांखे खणी हलो। सागर वराणियुसि, मां सिंधु नगर वेंदुसि। नौजवान वराणियुसि, ओसी ताईं खणी हलो। सागर चयसि, विहो। हू गाॾीअ में वेठा अॻिते हलिया। सागर पुछियुसि, तव्हां वञो काॾे था? नौजवान वराणियुसि, असां होटल जा मज़दूर आहियूं, सुभाणे जो ॾींहुं मोकल कई आहे, मोरे जा रहवासी आहियूं, लोकल सवारियुनि में हिते पहुता आहियूं, वञूं बबरलो धरणे में था। सागर चयसि, तव्हां सवेर निकिरो आहे? नौजवान वराणियुसि, 8 बजे मज़दूरी करे लथासीं। चइनी दोस्तनि सलाह करे सेठनि खां मोकल वरिती। 2 दोस्त हिकु होटल ते कमु कंदा आहियूं ऐं 2 दोस्त ॿिए होटल ते कमु कंदा आहिनि। 10 बजा मोरे में थी विया। बसि हिमत करे निकिरी पिया आहियूं। सुभाणे वापसि वञी राति जो ड्यूटी कंदासीं। सागर चयसि, सिंधु नगर खां अॻिते कीअं वेंदा? नौजवान वराणियुसि, सिंधु नगर मां ट्रेन था पकड़ियूं, रोहिड़ी लही, सवारी मिली त ठीकु, न त पैदल वञी धरणे जी ज़ियारत करे वापसि अची सुभाणे राति मज़दूरी कंदासीं। सागर चयनि, मां तव्हांखे धरणे में छॾे थो अचां। बोट में हिकु नौजवान ज़ोरदार नारो लॻायो, सिंधुअ में असांजो साहु आहे। सागर जज़्बात में अची नारे जो जवाबु ॾेई गाॾीअ जी रफ़्तार वधाई। हिन नौजवाननि खे चयो, पंहिंजो तारुफ़ करायो।
नौजवान वराणियुसि मुंहिंजो नालो मुनीर आहे। ॿिए ॾांहुं इशारो कंदे चयईं हिन जो नालो अदील आहे, टिएं जो वसीम ऐं चौथे जो नालो अब्बास आहे। गाॾी रस्ते में गरम थींदी रही। सागर होटलनि ते ब्रेक हणी पाणी विझंदो सफ़र कंदो रहियो। बबरलो धरणे में पहुची नौजवाननि खे लाहे वापसि थियो। गाॾी गरम थींदी रही। सागर होटल ते ब्रेक हणी पाणी विझंदो सफ़र कंदो रहियो। 6 वॻे सिंधु नगर पहुची गाॾी घर बीहारे आराम करण लाइ सुम्ही पियो। जीअं सिंध महाल जो चेयरमैन रियाज़ चांडियो कारकुननि जी रैलीअ सां धरणे में आयो। अवाम गुलनि जी वर्खा करे संदसि आदुरभाउ कयुसि। कारकुन स्टेज ते वठी आयसि। तकरीर में रियाज़ चांडिए सिंधुअ मां कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे रद्द करण जी हुकूमत खां घुर कई। दोदो सूमरो सिंध जो मुहिबे वतन हुकुमरान रहियो, जंहिंखे तारीख़ में इज़त ऐं अहमियत सां यादि कयो वञे थो। दोदे सूमरे जे कबीले मां सजाद हुसैन सूमरे ऐं अल्ताफ़ हुसैन सूमरे रैलीअ जी सूरत में बबरलो धरणे में शिरकत करे आमिर नवाज़ खे सोनू ताज पारायो। पहिरियां त आमिर नवाज़ ताज वठण खां इनकार कयो, पर अल्ताफ़ हुसैन सूमरे चयसि त महिमान खे सूखड़ी ॾियणु असां सिंधियुनि जी रिवायत आहे। एज़ाज़ वठण खां इनकार न कयो। उनखां पोइ आमिर नवाज़ सोने ताज जो तोहफ़ो वरितो। आमिर नवाज़ जे अखियुनि मां लुढ़क लड़ी पिया। उन वक़्तु आमिर नवाज़ सैद जाफ़र शाह जी ओताक में तरसियल हो। हू सोनू ताज खणी स्टेज ते अची सैद हारून शाह राशिदीअ खे सॾाए सोनू ताज सिर ते रखंदे चयसि पंहिंजी घरवारीअ ऐं मुंहिंजे अमड़ खे ॾिजो, जेका अमड़ असां 600 वकीलनि ॾांहुं रोज़ानो नेरनि तयारु करे मोकिलींदी रहे थी। धरणे मां ज़ोरदार नारा गूंजी उथिया। हिकु सांझावंद नाले बशीर 60,000 जो चेक आमिर नवाज़ खे धरणे जे फंड में ॾियण जी कोशिशि कई। आमिर नवाज़ चेक वठण खां इनकार कंदे चयसि उन्हनि पैसनि जो सामान वठी धरणे में वञी विरायो, रोक रक़म न खपे। बशीर चेक पास कराए बिरयानी तयारु कराए धरणे में विराई। हिकु ख़बर बबरलो धरणे में ॾुखो ईंदड़ हली, जंहिं ख़बर हर अखि आली करे छॾी। लाड़काणे जा 3 गभरू जवान हुबदार शाहणी, अज़ीम शाहणी ऐं मौला बख़्श बिरोही, जेके रोज़ानी धरणे में मानी खणी ईंदा रहिया, वापसीअ में रोड हादसे में शहीद थी विया। उन ख़बर धरणे में सख़्तो उतारी करे छॾियो। सुबुह जो सागर तयारु थी बबरलो धरणे लाइ निकितो। शहर जी सिंध दोस्त डॉक्टर हुसैन सागर खे कॉल करे चयो त बिरयानी तयारु कराई आहे, अवां खणी धरणे में वञी विरायो। सागर करीम खे खणी डॉक्टर हुसैन वटि वञी बिरयानी पाकेटनि में पैक कराई, मज़दा गाॾीअ ते खणाए बबरलो धरणे में वञी विराई। सागर मज़दा गाॾीअ खे वापसि करे पाण करीम खे वठी धरणे में वञी वेठो। वटसि सिंधुअ लाइ उणितुण लॻी पई हुई। हिन मोबाइल कढी सिंधुअ खे कॉल कई। सिंधु अटेंड कई। सागर में साहु पइजी वियो। सागर पुछियुसि सिंधु किथे आई? सिंधु वराणियुसि स्टेज जे भरिसां वेठी आहियां। सागर चयसि मां अचां थो। सागर करीम खे वठी सिंधुअ सां वञी मिलियो। उहा गिलम ते वेठी हुई, खेसि वेहण जो इशारो कयईं। हू सिंधुअ जे भर में वेही रहियो। हिन खां तबियत जो पुछियो। वॾनि इको साउंडनि जे आवाज़ ते सागर ऐं सिंधु हिक ॿिए जो आवाज़ु ॿुधी न पिए सघिया, न सम्झी पिए सघिया। हिननि चहिरा हिक ॿिए जे वेझो एतिरा कया ॼण सिंधु सागर में छोड़ कंदी हुजे। अखियुनि जे इशारनि सां ॼण लहरनि जी रवानगीअ खां कचहरी करे रहिया हुआ। बबरलो धरणे में ख़ैरपुर, बबरलो, ठेड़ी ऐं सखर जा माण्हू बेहिसाब पाणी ऐं खाधो खणी ईंदा रहिया। सखर शहर जो रहवासी अहसन खान ऐं रोहिड़ी शहर जो पप्पू खान अॻ भरा हुआ। रक्षो हलाईंदड़ मज़दूर कयूं रक्षा ते पाणी खणी पंहिंजी तरफ़ां पहुचाईंदो रहियो। बबरलो धरणे सबबि पंजाब जी रसद बंदि हुअण करे पंजाब में खाद्य खुराक ऐं पेट्रोल जो सख़्तु बहरान पैदा थियो। अवाम रोडनि ते निकिरी हुकूमत खां धरणो ख़तमु कराइण जो मुतालबो कंदो रहियो। हुकूमत धरणे खे ताक़त वसीले ख़तमु करण जा वज ॻोल्हींदी रही। अवाम जो पुरअमन रहण ऐं अदम तशदुद जी राह धरणे जी ढाल बणियल रही। बीठल गाॾियुनि मथां गुल निछावर थी रहिया हुआ, जंहिं महिल रियासत खे मुंझाए रखियो। हिकु राति धरणे खे डिॼाइण लाइ अवाम मथां रियासत ख़ानगी माण्हुनि मथां शदीद फायरिंग कराई। नौजवान हथनि में पथर खणी गाॾियुनि खे भॼाए संदन इरादनि खे ख़ाक में मिलाए छॾियो। हमले करण खां पोइ आमिर नवाज़ स्टेज ते अची हुकूमत खे ख़बरदार कयो त क़ौम पाण सां कफ़न बि खणी आई आहे।
तंहिं करे होश खां कमु वठो। हमले जी इतलाह ते क़ौम सिंधुअ जे इश्क में मुहाफ़िज़ बणिजी वई। सुबुह जो आवाम काफ़िलनि ऐं रेलियुनि जी सूरत में शरीक थी रहियो हो। वकीलनि जो 72 कलाकनि जो रेलवे ट्रैक बंदि करण जो चिताव पूरो थी रहियो हो। वफ़ाक़ी हुकूमत धरणे अॻियां गोॾा खोण ते मजबूर थी CCI जो इजलास सराइण जो ऐलान कयो। धरणो मुरकी पियो। सागर ऐं करीम सिंधुअ खां मोकिलाए वापसि सिंधु नगर हलिया विया। सुबुह थियो। सागर खे दोस्त शकील काल कई, बिरयानी जूं देगियूं तयारु करायूं आहिनि, तव्हां पंहिंजी निगरानीअ में बबरलो धरणे में खणी वञो। सागर तयारु थी दोस्त शकील वटि वियो। बिरयानीअ जा पैकेट ठाराए मज़दा गाॾीअ में खणाए निकितो। रस्ते में ब्रेक ॾेई स्टोर तां करीम जी पुछा कई। निसार ॿुधायसि त करीम घर आहे। सागर काल करे पुछुसि, तव्हां धरणे में हलंदा? करीम वराणियुसि, मां अचां थो। करीम स्टोर ते वियो। सागर करीम खे खणी धरणे लाइ निकिरी वियो। सागर ऐं करीम धरणे में पहुची बिरयानी विराई गाॾी ख़ाली करे वापसि मोकिले छॾी। सागर करीम खे वठी सिंधुअ सां वञी मिलियो। धरणे में चओ ॿोल हली रहियो हो त CCI जो इजलास हली रहियो आहे। क़ौम फ़ैसिले अचण जो शिदत सां इंतज़ारु करे रही हुई। शाम जो वज़ीर आज़म सरकारी मीडिया ते वञी सिंध खे अपील कई त धरणो ख़तमु कयो। इजलास ॿीहर 5 ॾींहंनि खां पोइ सॾायो वेंदो, जंहिंमें कैनालनि ख़िलाफ़ु हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म जी पधिराईअ खां तुर्त पोइ आमिर नवाज़ धरणे कमेटीअ जो इजलास हंगामी तौर ते सॾायो। धरणे कमेटीअ में सिर्फ़ु वकील मेंबर हुआ, जेके वक़फ़े वक़फ़े सां इजलास सॾाए हिकमत अमली जोड़ींदा रहिया। वकीलनि जो इजलास ख़तमु करे आमिर नवाज़ स्टेज ते अची ऐलान कयो त असां धरणो ख़तमु न कंदासीं जेसीं ताईं सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि जो रद्दनामो नथो मिले। क़ौम सां वाइदो कयो अथमि, उहो पूरो करे उथंदुसि। हुकूमत जो फ़ैसिलो मशकूक नज़र अची रहियो आहे। आमिर नवाज़ वकीलनि ऐं क़ौम खे जोश ऐं जज़्बे सां धरणो जारी रखण ऐं अवाम खे वधीक शमूलियत जी अपील कई। धरणो मज़ाहमती नारनि सां गूंजी पियो। सिंधुअ चयो, सागर हुकूमत धोखो ॾियण जी कोशिशि करे रही आहे। वकीलनि धरणो ख़तमु न करण जो फ़ैसिलो अक़लमंदीअ मूजिबि कयो आहे ऐं वकील बरादरीअ खे कन अखियूं ऐं दिमाग़ खोले रखिणो पवंदो। हिन दफ़े सिंध हिकु हिकाणी करण जे इरादे में आहे। सागर वराणियुसि, क़ौम ऐं क़ौम परस्त अॻवान वकीलनि सां पाण मल्हाए रहिया आहिनि। धरणे जे हड़ में की न हो। सिंध जा मणियादार माण्हू ॾोरे रहिया आहिनि। सिंधुअ जी प्रीत ऐं नीह में एतिरी कुवत आहे जो निटाण उस में आशिकनि रातियुनि जे ओजागनि सां गरम रोड ते वेठा आहिनि। मां हाणे हलां थो। सागर मोकिलाए करीम खे साण वठी वापसि सिंधु नगर हलियो वियो। करीम खे घर छॾे गाॾी पंहिंजे घर बीहारे आराम करण लाइ सुम्ही पियो। सरकार जो वफ़द वकीलनि सां ॻाल्हियूं करण लाइ सखर सर्किट हाउस पहुतो। वकीलनि जो वफ़द बि आमिर नवाज़ जी अॻवानीअ में पहुतो। सरकारी वफ़द वकीलनि जे वफ़द खे धरणो ख़तमु करण जी अपील कंदे चयो त ईंदड़ CCI इजलास में मसइलो हल कयो वेंदो। वकीलनि जे वफ़द सरकारी वफ़द खे साफ़ ऐं चिटो चयो त जेसीं ताईं सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबा रद्द थियण जा हुकुमनामा नथा मिलनि, तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। हुकूमती वफ़द मायूस थी वापसि हलियो वियो। बबरलो धरणो पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां जारी रहियो। अवाम जी शिरकत वधंदी रही। मुल्की हालतूं ख़राब थियण लॻियूं। उतर जे लॻंदड़ गरम लुक धरणे में शरीक रहंदड़नि जे इरादनि खे रुक जा चणा बणाए छॾियो, जेके रियासत खां चॿाड़जण जहिड़ा न हुआ। नेठि ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत खे धरणे अॻियां गोॾा खोणा पिया। CCI वारो 5 ॾींहंनि खां बाद में ऐलान कयल इजलास हंगामी बुनियादनि ते 3 ॾींहं अॻु सॾायो वियो। धरणे में ख़ुशी सिंधुअ जे लहरनि जा छोलियूं हणी रही हुई। मुल्क जी गादीअ जे हंध में CCI जो इजलास शुरू थी वियो। बबरलो धरणे मां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ख़िलाफ़ु मज़ामती नारनि जी गूंज इजलास में वेठल मेंबरनि खे ॾकाए रही हुई। इजलास ख़तमु थियो। वज़ीर आज़म सरकारी मीडिया ते अची इजलास में कयल फ़ैसिले जी पधिराई कई त जेसीं ताईं 4 सूबा मुतफ़िक़ न थींदा, तेसीं ताईं सिंधु दरिया मां 6 कैनाल न निकिरंदा। हुकुमनामो मीडिया ते ॾेखारियो वियो। बबरलो धरणे जे
धरती घाट ऊंचो करे फातिहाना मुर्क मुर्की पई। जशन शुरू थी वियो। सिंधुअ जा आशिक झुमरियूं हणंदा रहिया। सागर ऐं करीम बि धरणे में आया। सिंधु मौज मस्तीअ में छोलियूं हणंदे सागर सां मिली खेसि मुर्क मुबारक ॾिनी। वकील अॻवान आमर नवाज़ स्टेज ते अची धरणो ख़तमु करण जो ऐलान कंदे क़ौम जो साथ ॾियण ते शुक्रियो अदा कयो। अवाम ख़ुशियूं कंदो वापसि वञण लाइ धरणे मां निकिरंदो रहियो। वकीलनि जा बि काफ़िला वापसि वेंदा रहिया। मारी सिंधुअ खे चयो, पाण बि हाणे हलूं। सिंधुअ खे सागर खां मोकिलाइण ॾुखियो लॻी रहियो। सिंधुअ जी ज़ुबान न पई चुरे। अखियुनि जे इशारनि सां सागर खां मोकिलाइण जी कोशिशि कयाई। ॿिन्हिनि जूं अखियूं लुड़कनि सां ऐं चहिरो मुर्कनि सां भरिजी आयो। सिंधु हिमत कंदे चयसि, सागर कराची मिलण लाइ अचिजांइ, पाण क़ौमी काजनि में गॾु हूंदासीं। सिंधु सागर ऐं करीम खां मोकिलाए साथी वकीलनि सां हली वई। सागर क़ौमी एके जोश जज़्बे वेसा उमेद ऐं ख़ुशीअ सां सरशार रहंदे चयो, करीम पाण बि हलूं। हू गाॾीअ में वञी वेठा। सागर पुछियुसि, करीम तो धरणे खे कीअं ॾिठो? करीम वराणियुसि, सागर बबरलो धरणो फगुण जा फोग हो, पूह जा पारा हो, सावण जूं सरमस्तियूं ऐं आराड़ जा झूला हो। मूं धरणे खे थूअर जे मोलिए में झरकंदो ॾिठो। मूं धरणे में निर्मल नज़ारा ॾिठा। मूं बनीअ ते कमु कंदड़ कोर्ट में इंसाफ़ लाइ लड़ंदड़ गभरुनि जे निखार ॾिठी। मूं चारण जो चंग, कारूंभार जा ककर, बकरार जी बहकी ऐं आसरवंदनि जे अखिड़ियुनि जो ओसीड़ो ॾिठो। मूं देवताउनि जा धरणे अॻियां सिर झुकियल ॾिठा। मूं चाहत जूं चुमियूं ॾिठियूं। सागर ॿीहर करीमा खां पुछो, सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ आयल CCI फ़ैसिले खे अव्हां कीअं ॾिसो था? करीम वराणियुसि, दरअसल कैनाल मनसूबे जे निकितल हुकुमनामे में रद्द जो लफ़्ज़ न आहे, मुअत्तल जो लफ़्ज़ लिखियलु आहे। मतन में सूबनि जी रज़ामंदीअ वारो नुक़्तो शामिल कयो वियो आहे, जेको आम आहे। जंहिं नुक़्ते तहत हिकु बि मेंबर याने सूबे मुखालफ़त कई त मनसूबो जुड़ी न सघंदो। कारपोरेट फार्मिंग वफ़ाक़ी हुकूमत जो न, सिंध हुकूमत जो मनसूबो आहे। उहो उनखे रद्द करिणो आहे। कुझु साल अॻु में वफ़ाक़ी हुकूमत कालाबाग डैम ठाहिण जो मनसूबो जोड़ियो हो, जंहिं डैम खे सिंधु दरिया जे पाणीअ सां भरे पंजाब जी गैर आबाद ज़मीन आबाद करणी हुई। उन मनसूबे ख़िलाफ़ सिंध सख़्तु मज़ाहिमत कंदे कमू शहीद वटि बेनज़ीर भुट्टो ऐं क़ौम परस्त अॻवान बशीर ख़ान कुरैशीअ जी गॾियल क़यादत में धरणो हुयो। उन धरणे अॻियां वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोड़े अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो ॾिनो हो, जेसीं ताईं चारई सूबा राज़ी न थींदा तेसीं ताईं कालाबाग डैम ते कमु न कयो वेंदो। कालाबाग डैम जो मनसूबो 30 सालनि खां मोल घोड़ी जी सूरत में आहे। हीउ सिंधु दरिया मां कैनाल कढण जो मनसूबो सिंधु दरिया मथां उघाड़ी तलवार जा टंगियल हो। हाणे उन तलवार खे म्याण में विधो वियो आहे, पर लटकियल अञा आहे। ईअं ज़रूरु थियो आहे बबरलो धरणे मां वफ़ाक़ी हुकूमत खे जेको नफ़्सियाती पैगाम मिलियो आहे ऐं धरणे में सिंधियुनि जूं ॻाढ़ियूं अखियूं ॾिठियूं आहिनि, उहो आईंदा पंहिंजे जोड़ींदड़ पॉलिसियुनि ते हर हर सोचींदा। बबरलो धरणे मां जंहिं क़ौमी ॿधी ऐं उमेद जनम वरितो आहे, उन ॿधीअ जी ताक़त वसीले सिंध ऐं वसीलनि जी मालिकी करे सघूं था। हाणे क़ौम परस्त अॻवाननि ऐं वकीलनि ते ज़िम्मेवारी आइदु थिए थी त हू मुसलसल नज़र रखनि ऐं हुकूमत खे दबाव में रखनि त जीअं गैर क़ानूनी हरकत करण जी कॾहिं जुरत न करे सघे। धरणे मां उहो वाज़िह थियो आहे त वकील बिरादरी कानून जी ॿोली सिंध जे दर्द जे लहजे में ॻाल्हाए थी। जेकॾहिं ईअं ई वकील बिरादरी सिंध जे मसइलनि ते उथी बीहंदी रही त मसइलनि खे हल कराइण जी सघ रखे थी। क़ौम ऐं वतन जा मसइला सियासत वधीक ॼाणे थी ऐं हल कराए सघे थी। हुन करे वकील बिरादरी धरणो कमेटीअ में क़ौम परस्त सियासी अॻवाननि खे शामिल करे सलाह मशवरा कंदी रहे हा त बहितर थिए हा। सागर चयसि, बबरलो धरणो सिंध खे सोचण सम्झण ऐं पंहिंजे हक़नि लाइ उथी खड़ो थियण जा नवां गस ऐं नई सघ अर्पे वियो आहे। सिंध जेका बुनियादी मसइलनि जी दुबण में फाथल मज़ाहिमती सघ खां वांझियल ऐं लातालुक़ीअ जे वर चढ़ियल हुई, उन में बबरलो धरणे मज़ाहिमत जो नओं रूह फूकियो आहे। हिन धरणे नौजवाननि में हक़नि जी हासिलात लाइ शऊर
जज़्बो ऐं विलविलो जाॻायो आहे, हाणे उहे माठ करे न वेहंदा। क़ौमुनि जा मसइला ॾींहंनि, महीननि ऐं सालनि में न पर सदियुनि में हल थींदा आहिनि। जिदोजहदूं डिघियूं हलंदियूं आहिनि। जिदोजहद में नई महाज़ जी तयारी करण लाइ थक बि भञिबो आहे। ॾुखियूं ऐं मुंझल हालतूं हिकु धक में कामयाबियूं न माणींदियूं आहिनि। तहरीकुनि जी कामयाबीअ लाइ मरहलेवार नई हौसले ऐं नई हिकमत अमलीअ सां अॻिते वधिबो आहे। करीम वराणिस बबरलो धरणे वसीले सिंध जे सियासी वायुमंडल में वॾी अरसे खां पोइ उथल पुथल थी आहे। जेके सियासी वर्कर सियासत खां मायूस थी परे थी विया हुआ, उहे ॿीहर सियासत सां जुड़ी विया आहिनि। जेका शइ मजमूई तौर सिंध ऐं क़ौमी सियासत लाइ ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। हाणे क़ौम परस्त अॻवाननि ते ज़िम्मेवारी आइद थिए थी त धरणे मां नऊं सरजल शऊर, ताक़त ऐं जज़्बे खे पंहिंजी सियासी ॾाहप, बसीरत ऐं फ़हम वसीले पाण सां मिलाए हिकु सगारी सूरत अख़्तियार कनि। बबरलो धरणे क़ौमी सियासत ऐं अॻवाननि जी छंड छाण कई आहे। हाणे नई क़यादत कंहिं बि वक़्त में उभरी सघे थी। सागर चयसि, सिंधूअ में जेको घिड़ियो सो तरी वियो, जेको पर भरो बीठो सो ॿुॾी वियो। उहो कचहरी कंदा सिंधू नगर पहुची विया। सागर करीम खे संदसि घर लाहे पाण पंहिंजे घर हलियो हुयो। गाॾी बीहारे आराम करण लाइ सुम्ही पियो। 12 ॾींहं बबरलो धरणे जी जिदोजहद सदियुनि लाइ उत्साह, वेसाह ऐं क़ौमी कुवत ॾेई वई, जंहिं साबित कयो त सिंधू वहंदो रहंदो। बबरलो धरणे मज़ामती तारीख़, सियासी ऐं समाजी शऊर में साह विझी छॾियो ऐं अवाम खे मौक़ियो ॾिनो, जंहिं अंदर जी क़ौमी कावड़ ऐं सिंध सां मुहबत जो खुलियल ऐं इज्तिमाही इज़हार करे छॾियो। अवाम जहिड़ी तरह दानिशमंदीअ जो इज़हार कयो, यकीनन आईंदा थींदड़ ज़ियादतुनि ते ख़ामोश थी न वेहंदो। बबरलो धरणे जा लका जिदोजहद जी तारीख़ में विरले मिलंदा, जंहिंमें नस्ल परस्ती ऐं मज़हब परस्तीअ बदिरां सियासी बुनियादनि ते गॾियल क़ौमी सुञाणप ऐं एके वारी क़ौम परस्तीअ जो मज़हर हो, जंहिंजी बुनियादी सुञाणप धरतीअ सां नातो हो। उहो ई सबबु हो गैर सिंधी वकील अॻवान खे सिंधियुनि जीअं में जायूं ॾेई पंहिंजो मुहदार क़बूल कयो। बबरलो धरणे में क़ौम कैनालनि जे मसइले ते क़ौमी अॻवाननि खे चिटो ऐं खरो मौक़िफ़ न रखण ऐं धरणे में शरीक न थियण ते रद्द करे छॾियो। क़ौम अहिड़ी ताराज़ी बणिजी वई जंहिं रतीअ मास जी बि रिआयत न कई। बबरलो धरणो ख़तमु थियण खां पोइ घणा वकील पंहिंजे माॻनि ॾांहुं हलिया विया। वकील अॻवान आमिर नवाज़ कुझु साथियुनि सां बबरलो में जाफ़र शाह जी उताक ते राति तरसी पियो। हू सुबुह जो तयारु थी साथी वकीलनि सां गॾिजी लाड़काणे वञी 3 शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत करे कराचीअ लाइ निकितो। नंढड़े काफ़िले जी शहर वस्ती वस्ती वाहण क़ौम आजियां कंदे गुलनि जी वर्खा कंदी रही। हू सिंधी क़ौम वटां मिलियल मुहबतूं ऐं इज़तूं साण खणी कराचीअ पहुची वियो। सैद हारून राशिदी पंहिंजे कबीले जे अज़ीज़नि जी मीटिंग सॾाए तजवीज़ रखी त बबरलो धरणे में मिलियल सोनू ताज असां लाइ वॾो एज़ाज़ आहे। उहो एज़ाज़ पाण संभाले रखूं था। हिन सोने ताज जी रक़म कराए पाण में चंदो करे लाड़काणे जे 3 शहीदनि जे वारसनि खे ॾेई अचूं। समूरनि अज़ीज़नि उन तजवीज़ जी हिमायत कई। सैद हारून शाह राशिदी बाज़ार मां सोने ताज जी रक़म कराए अज़ीज़नि खां हिसोपती वठी पाण सां साण करे लाड़काणे वञी शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत करे हिक जेतिरी रक़म विराए करे ॾिनी। सागर हिकु राति कचहरी लाइ करीम ॾांहुं वियो। करीम स्टोर ते मौजूदु हो। सागर करीम सां हथु मिलाए वेठो। करीम पुछियुसि, सागर ख़ामोश आहीं, का परेशानी आहे छा? सागर वराणियुसि, हा, सिंधूअ जी यादि सताए रही आहे। मोबाइल ते ॻाल्हि ॿोल थिए थी? करीम पुछियुसि। ॻाल्हि ॿोल थींदी रहे थी, सागर वराणियुसि। करीम चयसि, सागर बबरलो धरणे जा 12 ॾींहं कॾहिं बि विसारे नथा सघजनि, जंहिंमें क़ौमी मुहबत जो सरापा मंज़र हो। उहे 12 ॾींहं के आम रवाजी ॾींहं न हुआ। उहे शींहं हुआ, उहे ॾींहं हुआ, उहे जज़्बा हुआ, उहे हौसला हुआ, उहे अज़म हुआ, उहे वचन हुआ। उन्हनि 12 ॾींहंनि अस्करी कुवतनि खां छिरक भराए छॾिया। वफ़ाक़ खे सोचण ते मजबूर कयो आहे त सिंध सां नाइंसाफ़ी थींदी त हीउ मुल्क हली न सघंदो। बबरलो धरणे मां हिकु नई उमेद कर मोड़े उतर वाह थी शऊर ऐं सघ जोड़ी आहे। उहा थियल ज़्यादतियुनि जे वर्तान जो हिसाब वठंदी। सागर वराणियुसि, हा करीम, 12 ॾींहं बबरलो जा मंज़िल जो पड़लाव आहे, अञा मंज़िल डिघी आहे।
पर यकीन थियो आहे नओं उभरियल शऊर सिंध जी आसूदगीअ लाइ पाण पतोड़ींदो रहंदो। हू कचहरी करे रहिया हुआ त संदन दोस्त इरफान आयो। इरफान हथ ॾेई वेठो, करीम चांहि जो पुछुसि। इरफान चांहि पीअण खां इनकार कंदे पुछुसि, बबरलो धणो ख़तमु थी वियो छा? सागर वराणियुसि, हा बबरलो धणो ख़तमु थी वियो आहे। इरफान चयसि, मां बबरलो धणे में न पहुची सघियुसि, मूं वटि हसरत रहिजी वई। छो न पहुची सघे? सागर पुछुसि, मुंहिंजी अमड़ बीमार हुई, कराची जी आगा खान इस्पताल में दाख़िल हुई, सार संभाल लाइ मां अकेलो हुयुसि। डॉक्टर आसरो पे ॾिनो, अॼु छॾियां थो सुभाणे छॾींदुसि। अॼु वञी छॾियो आहे, कलाकु थियो आहे, घर पहुता आहियूं। मां बबरलो धणे में शरीक न थी क़ौमी हज करण खां रहिजी वियो आहियां। उहा आसरत झंझोड़ी रही आहे, सिंधुअ जो गुनाहगार थी पियो आहियां। मां बबरलो जी धरतीअ खे सलाम करण लाइ घरां निकितो आहियां, हाणे मां हलां थो। इरफान वराणियुसि। सागर पुछुसि, हिन वक़्तु सवारी मिलंदई? नेशनल हाईवे आहे, ज़रूरु सवारी मिलंदी, हाणे दम गाफ़िल रही काफ़र थियणु नथो चाहियां। इरफान वराणियुसि। इरफान मोकिलाए वेन में वञी वेठो। वेन बबरलो धरणे वारी जॻह ते लाथुसि। इरफान धरणे वारी जॻह ते सजदो करे धरणे में शामिल सिंधुअ जे आशिक़नि जी जुतियुनि जी छणियल मिटीअ खे चुमी ॾेई उतर तरफ़ सिंधुअ ॾांहुं मुंहुं कंदे चयाईं, ऐं बबरलो तूं शाहिद रहिजांइ, कज़ा कयल फ़र्ज़ अदा करण आयो आहियां। संदसि अखियूं सिंधुअ जे मोहबत में सावण जे मींहं वांगुरु वसी पियूं। हू वापसि वरण लाइ वेन में वञी वेठो। वेन सिद्धू नगर छॾियुसि, जितां हू घर हलियो आयो। सागर करीम खां मोकिलाए घर वियो ऐं आराम करण लाइ सुम्ही पियो। संदसि नेणनि मां निंड मोकिलाए वई। हिन जी जाॻियल अखियुनि में सिंधुअ जो अक्सु हो, दिलि में सिंधुअ जी सिक जूं छोलियूं हुयूं, दिमाग़ में मिलण जी मांद हुई। बबरलो धरणे मां उथी क़ौम परस्त सियासी पार्टियूं ऐं वकील वरची न वेठा। कारपोरेट फार्मिंग जे मनसूबे ख़िलाफ़ मुसलसल जिदोजहद में रहिया। सॼी सिंध में एहतजाज, रैलियूं ऐं जलसा थींदा रहिया। बबरलो धरणे में विचोले तबिके जे नौजवाननि घणी शिरकत करे हिकु सघारो किरदारु अदा कयो। विरहाङे खां पोइ सिंध जेको विचोलो तबिको विञायो हो, उन ई तबिके सिंध जी सियासत ऐं मुहबत ॾांहुं तेज़ीअ सां मोट कई। उन तबिके कारपोरेट फार्मिंग मनसूबो रद्द कराइण लाइ 20 मई ते भिटाइयाबाद शहर जे बाईपास ते पुरअमन धरणो हयो। सिंध पुलिस दहशतगर्दीअ जो मुज़ाहिरो कंदे सवी अटालनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि सां पुरअमन धरणे खे घेरे में आणे सिधी फायरिंग करे हिकु नौजवान ज़ाहिद खे शहीद ऐं केतिरनि खे ज़ख़्मी कयो। ज़ख़्म में ॿिनि नौजवाननि जी हालत नाज़ुक हुई, जिन खे पुलिस खणी इस्पताल में दाख़िल करायो। नौजवान ज़ाहिद गोलियुनि जी गूंजार आॾो ललकार बणिजी धरतीअ जेॾो सीनू सफ़र करे सिंध अमर लाइ शहीद थी अमर बणिजी वियो। शहीद ऐं ज़ख़्मनि जे वारसनि नौजवान जो लाश नेशनल हाईवे ते ॾिटण उस में रखी धरणो हणी वेही रहिया। धरणे में औरतूं ऐं ॿारड़ा बि मौजूदु हुआ। धरणे में हिरास ऐं दहशत फैलाइण लाइ वधीक पुलिस पहुची घेरो हणी छॾियो। पुलिस वटि बख़्तरबंद गाॾियूं मौजूदु हुयूं। दहशत ऐं ॾहका फैलाइण बावजूदि हिकु नौजवान जंहिंजी हिकु टंग कटियल हुई, बेसाखियुनि ते बख़्तरबंद गाॾीअ अॻियां बीह रहियो। माज़ूर जो हिकु हथु बेसाखियुनि में हो त हिकु हथ में ॾंडो हो। उहो तुंद थी हथियारनि अॻियां बख़्तरबंद गाॾीअ खे पोइ ते हटण ते मजबूर करे रहियो। हुन माज़ूर खे पंहिंजो को बि अहसासु न हो त हीणो ऐं कमज़ोर आहियां। हू सिंध धरतीअ जे मोहबत जी कुवत सां सरशार हो। बख़्तरबंद गाॾियुनि में वेठल अहलकार माज़ूर जे चहिरे में क्रोध ऐं ॾहका ॾिसी ॾकी रहिया हुआ। शहीद जे वारसनि लाश खणाए क़ब्रिस्तान में दफ़न करे ताज़ियती तॾो विछायो। क़ौमी कारकुन सांझा हवंद ऐं वकील ताज़ियत लाइ वेंदा रहिया। हिकु ज़ख़्मीअ जो बर वक़्तु ऐं बहितर इलाज न थियण सबबि हिकु टंग कटी वई। 2 ॾींहंनि खां पोइ ज़ख़्मियुनि में हिकु वधीक नौजवान इरफान शहादत जो जाम पीतो। उहा ख़बर सिंध में झंग जी बाहि जा पखिड़िजी वई। क़ौम में कावड़ ऐं गुस्सो वधी वियो। शहीद जो लाश बि विढ़ी रहियो हो। पुलिस बदतरीन ज़ुल्म जी तारीख़ खे वरजाईंदे इस्पताल मां लाश खे अगवा करे सख़्तु पहिरे हेठि कानून ऐं इंसानियत जी लताड़ कंदे जबर ऐं ॾाढ सां शहीद जो लाश खणी ॻोठ जे भरिसां हिकु क़ब्रिस्तान ते कड़ो चाढ़े राति जे ऊंदाहीअ में दफ़न करे छॾियो। वारसनि खे मुंहुं बि न ॾेखारियो वियो।
वारिस लाश वठण लाइ मिनथूं कंदा रहिया त असां पंहिंजे प्यारे खे सिंधु दरिया जे पाणीअ सां घुसल ॾियूं। सिंधी क़ौम गीतनि जी भेटा पेश कयनि पर पुलिस हिक बि न मञी। वारिसनि वकीलनि सां गॾिजी कोर्ट में दरख़्वास्त जमो कराई त असांखे पंहिंजे प्यारे जो लाश ॾिनो वञे। कोर्ट सॻोरी हुकुम जारी कयो त क़बर जी खोटाई करे लाश वारिसनि हवाले कयो वञे। मेडिकल बोर्ड जोड़े वारिसनि ऐं वकीलनि जी निगरानीअ में क़बर खोटे लाश कढी वारिसनि हवाले कयो वियो। वारिस उब ॾारींदड़ दाहूं कंदा रहिया, हर रख आली हुई पर वारिसनि वॾो जज़्बो ऐं जुनून मौजूदु हो। वारिसनि पंहिंजे प्यारे जूं आख़िरी रस्मूं अदा करे ताज़ियत वठण लाइ तॾो विछायो। शहीद जे तॾे ते ताज़ियत लाइ क़ौम परस्त अॻवान, वकील, क़ौमी कारकुन ऐं साझावंद वेंदा रहिया ऐं वारिसनि सां ॾुख वंडींदा रहिया। सागर वटि धिके ते ख़ैरपुर जा वकील दोस्त नूर जी अॻवानीअ में आया। सागर वकील दोस्तनि सां गॾिजी भिटाईआबाद जे शहीदनि जे वारिसनि सां ताज़ियत करे आयो। मैडम शहनाज शेख शहीदनि जे ॻोठ ताज़ियत करण लाइ जुलूस जी सूरत में वञण जो ऐलान कयो। पुलिस राति जे पेट में चौधीवारीअ जी तक़दुस पामाल करे खेसि घर मां गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। संदसि गिरफ़्तारीअ जी ख़बर ते शहर ऐं संदसि साथी औरतूं नेशनल हाईवे ते धरणियूं हणी वेही रहियूं। पुलिस धरणे अॻियां बेवस बणिजी मैडम खे आज़ादु करे छॾियो। मैडम औरत साथियुनि सां गॾिजी शहीदनि जे तॾे ते वञी वारिसनि सां ताज़ियत कई। भिटाईआबाद वाक़ियो सोचियल सम्झियल साज़िश हो। उहो वाक़ियो सिंधियुनि जी अदम तशदुद जी सोच ऐं तासुर खे ख़तमु कराइण लाइ करायो वियो। हज़ारे पुलिस एहलकारनि हूंदे सिंधी नज़्म जे ख़ूबसूरत शाइर पुलिस एहलकार फयाज़ ते तशदुद कराए सिंध जे शऊर ऐं क़ौमी ॿधीअ में ॾार विझण जी कोशिशि कई वई, जेको शऊर सांदे 12 ॾींहं बबरलो धरणे में पुरअमन ऐं मुनज़म रहियो।